अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद GSM जीअं त सभिनी भेण भाउरनि खे ख़बर आहे त मां हिकु नंढो फ्लाई इदारो थी हलायां जंहिंजो मक़सदु आहे आलमी इंसानियत जी ख़िदमत करणु, जंहिंजो मक़सदु आहे त असां नियाणियुनि खे हुनर सेखारियूं, उन्हनि खे हुनर जे लाइ अहल बणायूं जीअं हू मुस्तक़बिल में नंढो पंहिंजो कारोबार करे सघनि ऐं पंहिंजे पेरनि ते बीह सघनि। हिन इदारे जो मक़सदु आहे त असां नियाणियुनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारियूं, बजाए जो कंहिंजे अॻियां हथु टंगनि, बजाए जो कंहिंजे घरनि में हू कमु करनि, मुंहिंजे इदारे में अचनि, हिते अची करे नियाणियूं पंहिंजो सिलाई जो हुनर सिखनि ऐं ईंदड़ वक़्त में हू पंहिंजो हिकु नंढो बिज़नेस करे सघनि। हिन इदारे जो मक़सदु आहे त नियाणियुनि खे असां हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म ॾियूं जिते नियाणियूं पंहिंजो टैलेंट ज़ाहिर कनि, छो जो मां सम्झां थी उहे मुल्क तॾहिं तरक़ी कंदियूं जॾहिं नंढड़ा नंढड़ा असांजे घरनि में नंढड़ा अहिड़ा कारोबार हूंदा, नंढड़ा असांजे घरनि में कारखाना हूंदा, तॾहिं उहे मुल्क तरक़ी याफ़्ता मुल्क सॾराइबा। मां सम्झां थी त असांखे बि चीन वांगुरु कमु करिणो पवंदो, जीअं चीन जो मिसाल असांजे आॾो आहे त चीन वासियुनि पंहिंजे घर में नंढा नंढा कारोबार कया, नंढा नंढा उन्हनि कारखाना खोलिया। चीन दुनिया जो सुपर पावर मुल्क आहे। असां सिंध वासियुनि खे बि इन रीति कमु करिणो पवंदो, इन रीति असां कमु कंदासीं तॾहिं वञी असांजा हालात सही थींदा, छो जो तालीम असांजो बुनियादी हक़ आहे ऐं मां सम्झां थी जेका असांजी डिग्री आहे उहो हिकु फ़र्क़ु खाईंदो आहे, जेको कारोबार जेको हुनर हूंदो, छो हुनर भाषा आहे जेको तव्हांजूं पूरियूं नस्लूं खाईंदियूं। अगरि कंहिं बि हिकु नियाणी खे मां हुनर सेखारे वेंदमि त हू पंहिंजे घर में चार दीवारी में रही करे पंहिंजा कपिड़ा वग़ैरह सिबंदी ऐं ॿियनि खे बि मतिलबु हू हुनर सेखारींदी। सो मुंहिंजो मक़सदु आहे चवण जो त तव्हां पंहिंजे नियाणियुनि खे हुनरमंद सिंध फिलाई इदारे में मोकिलियो त जीअं हिते नियाणियूं पंहिंजो वधि खां वधि हुनर सिखी सघनि। अॼु मूं वटि 5 नियाणियूं थियूं अचनि, लेकिन मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मुंहिंजे इदारे में सवे न बल्कि हज़ारे नियाणियूं हितां हुनर सिखी करे पंहिंजे घरनि में वञी करे इज़त भरियो रोज़गार कनि। हींअर मां पाण हीअ शर्टूं सिबी रही आहियां, ॾींहं जे टाइम मां छोकिरियुनि खे सिलाई सेखारींदी आहियां ॾींहं जे टाइम, ऐं मां ईअं पंहिंजी हिकु रूटीन ठाहे छॾी आहे त राति जे टाइम तक़रीबन मूंखे 15 या 16 फ्राक्स वग़ैरह ॿारनि जा ठाहिणा आहिनि, छो जो मूंखे हिन इदारे खे पंहिंजे पेरनि ते बीहारणो आहे, मूंखे हिन इदारे खे हिकु मिसाली इदारो बणाइणो आहे। महिनत में को बि अज़मत कोन्हे को, ऐं हीअ सभु शर्टूं हीअ फ्राक्स वग़ैरह आहिनि, कुझु शर्टूं आहिनि जिन जी मां पाण कटिंग करे रखी आहे ऐं जेके हींअर मां सिबंदमि। मुंहिंजी हिकु रूटीन थी वई आहे त राति जे टाइम मूंखे तक़रीबन 10-12 सूट, 10 खां मथे तक़रीबन सूट मूंखे ठाहिणा आहिनि। मुंहिंजो टारगेट हूंदो आहे रोज़ जी बुनियाद ते। छोकिरियूं बि अचनि थियूं, मां उन्हनि खे बि कपिड़ा ॾींदी आहियां, उहे बि सिबंदियूं आहिनि। असां सभु मिल करे महिनत था कयूं त जीअं असां पंहिंजे हिन इदारे खे मज़बूत करे सघूं। हीअ शर्टूं आहिनि, हीअ अनकम्पलीट आहे, जेका हींअर मां हिन खे कंप्लीट कंदमि। मां सम्झां थी महिनत में ऐप कोन्हे को, महिनत इंसान खे कामयाबी जे बुलंदनि ते पहुचाईंदी आहे। हीअ सभु शर्टूं आहिनि जेके मां हीअं ठाहींदमि ऐं इन्हनि खे मूंखे कंप्लीट करिणो आहे। सो मां सिंध वासियुनि खे, सरहदी वारनि खे हिन सोशल मीडिया जे ज़रिए हिकु पैगाम ॾियणु थी चाहियां त तव्हां फैसलाबाद जे, कराची जी, हैदराबाद जे वॾनि वॾनि फैक्ट्रियुनि मां गारमेंट्स जा ॿारनि जा कपिड़ा वठंदा आहियो, उहे कपिड़ा तव्हां असांजे इदारे मां वठो। तव्हां असांजे भले तव्हां हिकु 2-2 सूट असांजे इदारे खां ख़रीद कयो, असां तव्हांखे कपिड़ो वग़ैरह हर शइ जी गारंटी ॾींदासीं त असां वटि हिते कपिड़ो हर शइ तमामु सुठी क्वालिटी जा आहिनि। असां हिते तमामु बहितरीनु शइ यूज़ था कयूं, हथ जी सिलाई हिननि में थियल हूंदी आहे जेका तमामु मज़बूत सिलाई हूंदी आहे, जेका तव्हां पाण ॾिसी था सघो। हीअ एॾी ज़बरदस्त, एॾी मज़बूत सिलाई हिननि में थिए पई आहे। असांखे त असां पंहिंजे इदारे खे बि मज़बूत कयूं ऐं तव्हांखे बि असां तमामु हिकु पंहिंजे इदारे मां हिकु सुठी शइ ॾियूं त जीअं दुबारा तव्हां असां ते एतमाद कयो, दुबारा तव्हां असां ते यकीन करे असां खां ई कपिड़ा मतिलबु वठो, त जीअं मां पंहिंजो इदारे खे बि मज़बूत करे सघियां। 2 रुपया मुंहिंजे इदारे खे बि मिलंदा, जेके नियाणियूं मूं वटि अचनि थियूं, कपिड़ा सिबनि थियूं, उन्हनि खे बि हिते मुआवज़ो मिली सघंदो, उन्हनि खे बि हिते रोज़गार मिली सघंदो। असांजो मक़सदु आहे असां कंहिंजे अॻियां हथु न टंगूं, असांजो मक़सदु आहे असां कंहिंखां ख़ैरात न वठूं। असां हिन इदारे खे पंहिंजे पेरनि ते पंहिंजी महिनत सां हिन इदारे खे हिकु मिसाली इदारो बणायूं पूरी सिंध में, त जीअं मतिलबु अहिड़ा बि फिलाई इदारा आहिनि जेके पंहिंजे बलबूते ते पाण महिनत करे हुननि खे मतिलबु दुनिया जे आॾो हिकु मिसाली इदारो ठाहींदा आहिनि। मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मां पंहिंजे इदारे खे हिकु मिसाली इदारो ठाहियां ऐं मूंखे यकीन आहे त मूंखे ॾिसी करे काफ़ी अहिड़ियूं सिंध जूं नियाणियूं हूंदियूं जेके पंहिंजे घरनि में एॾा नंढड़ा नंढड़ा तव्हां बि इदारा खोलियो, नियाणियुनि खे तव्हां सिलाई वग़ैरह सेखारियो, कपिड़ा ठाहियो, पंहिंजे आस-पास जे इलाइक़नि में सेल कयो, त जीअं मतिलबु सिंध जूं नियाणियुनि में हिकु अवेयरनेस पैदा थिए, सिंध जूं नियाणियुनि खे अहिड़ा हिकु प्लेटफॉर्म ॾिना वञनि त जीअं सिंध जूं नियाणियूं पंहिंजो टैलेंट ज़ाहिर करनि। मूंखे यकीन आहे त सिंध जी तरक़ी में सिंध जे नियाणियुनि जो हिकु वॾो अहम किरदारु हूंदो ऐं मूंखे यकीन आहे त सिंध वासी असांखे तमामु सुठी हिकु मोट ॾींदा ऐं असांजे इदारे खे सपोर्ट बि कंदा। GSM।